न्यूज़ सैदाबाद बिरशा बरसा सूफी बुजुर्ग हस्ती हजरत नूह फकीर होथियाणी जी सालाना 3 रोज़ा और मुबारक जो तकरीबूं शुरू थी वयूं आहिनि और मुबारक जे सिलसिले मज़ार के गुसल ॾेई सजादा नशीन वली मोहम्मद फकीर नूह पोटो जी अॻवानी में मज़ार ते चादर चाढ़े उर्स मुबारक जो इब्तिदा कयो वियो। उन मौके ते वली अहद पीर फकीर वाजिद अली नूह पुटो पीर जवाद हुसैन नूह पुटो फकीर ताज मोहम्मद नूह पुटो लाला अजहर हुसैन नूह पुटो समेत वॾे अंग में सियासी समाजी अॻवाननि मुरीद अक़ीदमंद मौजूद हुआ और मुबारक जी तकरीबूं 3 ॾींहं जारी रहंदियूं जंहिंमें मलाखड़ो सूफी राग रंग जी महफ़िल बि शामिल। मेले जे मौके ते दुकान स्टॉल सजाए बाज़ार बि लॻायूं वयूं आहिनि जॾहिं त आवाम जी तफ़रीह लाइ शो लाइव क़ाइमु कया विया आहिनि। उर्स मुबारक जे पहिरें ॾींहं ते सिंध जे सकाफ़त रांदि मलाखड़े जा दिलचस्प मुक़ाबला मुंतक़िद कया विया जंहिंमें पहिरें जोड़ में अली खान चंद राहिब ड्रगड़ लाला रहीम मल्हार शिदी मोलाबक शिदी वाहिद खीरो। ॿिए जोड़ में शहबाज शिदी शरीफ वैस जमाल गोपांग अब्दुल मालिक बलाल गुलाम हुसैन छुट्टो ऐं टे जोड़ में शरीफ कोसो बिजली गोपांग आबिद तईम मज़हर चंद्र सूफी मुल्खानी मुखालिफ मल पहलवान के दसे वरितो। मल जे मुक़ाबले दौरान दरगाह जे सजादा नशीन फकीर वली मोहम्मद नूह पुटो पीर जवाद हुसैन नूह पुटो समेत वॾे अंग में शाकीन बि मौजूदु हुआ जन पारां बहितरीन रांदि ते मल मलवाननि खे ताड़ियूं ऐं रोक इनामनि सां भरपूर दाद ॾिनो वियो। दरगाह जे सजाद नशीन फकीर वली मोहम्मद नूह पुटो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल जीअं उर्स मुबारक जूं तकरीबूं 3 ॾींहं जारी रहंदियूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वॾे अंग में अक़ीदमंद उर्स मुबारक में शिरकत करे रहिया आहिनि। हुन चयो त अक़ीदमंदनि ऐं ज़ाइरीन लाइ रिहाइश समेत खाधे पीते जे हवाले सां समूरा इंतज़ाम असीं पाण कंदा आहियूं। हर मुमकिन कोशिशि कंदा आहियूं त पांधीरनि खे समूरी सहूलियतूं फराहम कयूं वञनि। हुन चयो त जीअं ओलाए करामनि जो अमन ऐं मोहबत जो भाईचारे जो पैगाम आहे तीअं सूफ़ी बुज़ुर्ग फकीर नूह नोथियाणी जी दर्स बि प्यार ऐं मोहबत जो आहे। असां नफ़रतुनि खे ख़तमु करे पाण में अमन मोहबत जो प्रचार करणु आहे। उर्स मुबारक जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्तु कंदे इज़ाफ़ी एहलकार मुक़ररु कया विया।